कश्मोर डेरा मोड़ भरिसां सिंध ऐं बलूचिस्तान खे मिलाईंदड़ लिंक रोड जो कमु गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां रोलड़े जो शिकार बणियल आहे। इन सिलसिले में इलाइक़े वासी छा था चवनि, तफ़सील ॾिसंदा मलक बरकत अलीअ जी हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल, इन टाइम असीं मौजूद आहियूं कश्मोर डेरा मोड़ ऐं लिंक रोड ते, जिते इहो रोड सिंध पंजाब बलोचिस्तान वारे जेको 10 साल गुज़रण खां बाद टूट शिकार अचो त इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, छा चवणा? जी अवां ॾिसो था पिया 10 साल थी विया आहिनि तक़रीबन इन रोड जो हालत ईअं ई आहे। कई हादसा ॾींहं में थियनि था पिया। हितो जो बजट बि खोड़दारो आहे, रेतो हितो अचे, हर शइ हितो अचे, पोइ बि रोड ठहण जे लाइ तयारु कोई बि कोन्हे। हितो वठी तक़रीबन 10 किलोमीटर रोड जो हालत इहो ई आहे। तक़रीबन डेली में 10 वारदात थियनि ई थियनि था। कोई एक्सीडेंट थिए थो, को बरसाति थिए थी तो मोटरसाइकिल वारो अची बि कोन सघंदो। सॼो गप ऐं गारो सीमेंट ऐं बिजरे जो नालो ई हिते कोन अथसि। ॼण को ॿाहिराणी जो रोड आहे, बल्कि हे टिनिनि सूबनि खे मिलाइण वारो रोड आहे। साईं दग ख़राब है, मां गंदग बिगो सरकार अपीला करूं, हुकूमत अपीला करूं, मैं रोड ठाही था ये झाका झूको लफा गाड़ी में भरोगत ए मेरा जेको रोड आहे बगल आहे ए साईं वॾा के टाइम थियो आहे, कोई न मालिकी न करे था पे। 10-12 साल थी विया आहिनि, कोई मालिकी न करे था पे। असांखे रोड में महिरबानी करे हुकूमत खे अर्ज़ु आहे कि असांखे बढ़ाए ॾे। तो असांजो हरोशी जो दगा रास्ता है, हिकिड़ी बि कम नहीं है। मीडिया जी जेको रोड आहे 15 खां 20 साल लगभग जेको केतिरा ई साल थी चुका आहिनि जेको रोड जेको आहे तबाह थियल आहे। सिंध पंजाब बलूचिस्तान खां हितो जेको ट्रैफिक अची वञे थी, हज़ार सवन जी तादाद में जेका घर आहिनि ऐं हिते जेको वाक़िया आहिनि हादसा सां गॾु जेको वारदातूं बि रोज़ जो मामूल भरियल आहिनि। इलाइक़े वासी सख़्तु परेशान आहिनि। लॻे ईअं थो त 100 साल पुराणे जेको दौर में रहूं था। असां जेको हुकूमत खां मुतालबो कयूं था, ख़ुदा हीअ जेकी रोड आहे, हिन रोड ते ध्यानु ॾिनो वञे, सूबनि खे मिलंदड़, 3 सूबनि खे मिलंदड़, ख़ासि करे बलोचिस्तान सुई डेरा बुगटी तो आमद रफ़्त आहे मिलंदड़ वाहिद जेका रोड आहे जेको तबाह थियल आहे। असां मुतालबो कयूं था वफ़ाक़ी हुकूमत खां। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।